अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं स्कूल एजुकेशन एंड लिटरेसी डिपार्टमेंट में जेके नयूं जॉब्स आयूं आहिनि उन्हनि जे बारे में। पहिरीं जेका जॉब आहे उहा सब इंजीनियर सिविल जी आहे ऐं हिन लाइ एज लिमिट 21 खां 28 साल ताईं आहे। हिन लाइ क्वालिफिकेशन में बीएड या एसोसिएट इंजीनियरिंग में 3 साल जो डिप्लोमा हुजणु लाज़मी आहे। ॿी जेका जॉब आहे उहा आहे सब इंजीनियर इलेक्ट्रिकल जी, जंहिं लाइ क्वालिफिकेशन में इलेक्ट्रिकल में बीएड हुजणु ज़रूरी आहे या एसोसिएट इंजीनियरिंग इलेक्ट्रिकल में 3 साल जो डिप्लोमा हुजणु ज़रूरी आहे। हिन में अप्लाई करण लाइ तव्हां हिननि जी वेबसाइट cell.mute.edu.pk ते वञी अप्लाई करे था सघो ऐं हिन में अप्लाई करण जी आख़िरी तारीख़ 20 जनवरी 2025 आहे। वधीक अहिड़े इंफॉर्मेटिव वीडियोज़ लाइ असांजे चैनल sindhipoint.com खे सब्सक्राइब कयो ऐं अगरि तव्हांखे हीअ वीडियो इंफॉर्मेटिव लॻी त हिन खे लाइक ऐं शेयर कयो।